भिरिया सिटी में मुख़्तलिफ़ हंधनि तां केबल जे ऑप्टिकल फाइबर जो तारूं शरपसंद चोर कटे खणी विया आहिनि, जंहिं सबबि शहरी केबल ते हलंदड़ मुख़्तलिफ़ न्यूज़ चैनलनि जे नशरियात ॾिसण खां महरूम थी विया आहिनि। इन सिलसिले में मौहसिन केबल नेटवर्क जे इंचार्ज रियाज़ सोलंकी ॿुधायो त शहर जे मेमण महला, गालबाणी महला, सैयद महला, राजपूत महला, मल्हा पाड़ो, कल्होड़ा कॉलोनी समेत ॿिनि इलाइक़नि में केबल जी नशरियात फाइबर ऑप्टिकल कटण सबबि बंदि थी वई आहे। हिन ॿुधायो त शरपसंदनि जी कार्रवाइयुनि सबबि शहर में 80% केबल जी नशरियात बंदि थी वई आहे। हिन चयो त ऑप्टिकल फाइबर कटण सबबि असांजो 1 लख रुपयनि खां वधीक जो नुक़सानु आयो आहे, जॾहिं त भिरिया सिटी थाणे ते वाक़िए जी NC दाख़िल कराए छॾी आहे। गुज़िरियल 20 कलाकनि खां केबल बंदि हुजण करे फायर ऑप्टिकल खे जोड़ हुअण लाइ टेक्निकल टीम खे घुरायो वियो आहे। ॿिए पासे केबल कटजण ख़िलाफ़ भिरिया सिटी जे सहाफ़ियुनि में ताव पखिड़ियल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।